माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो नवंबर 2020 सिलसिलो कहाणी उन्वान पंहिंजो क़त्ल कंदड़ माण्हू कहाणीकार मुजीब ओठो। उन ॾींहुं मूंसां हिकु अजीब हादसो गुज़रियो। मां खेसि पंहिंजे कमरे में ॾिसी घबराइजी पुंड पहड़ थी वियुसि। महसूस ईअं थियो ॼण मां को ख़्वाब ॾिसी रहियो हुजां। अहिड़ो ख़्वाब जंहिंजी सिर्फ़ ख़्वाब हुजण जे ई माण्हू ख़्वाहिश रखंदो आहे, छो त ज़िंदगीअ में को हादिसो अहिड़ो बि थी वेंदो आहे जंहिं लाइ माण्हू शिद्दत सां चाहींदो आहे त काश इहो सभु कुझु को ख़्वाब को ख़्याल हुजे। पर ज़िंदगीअ में को ख़्याल को ख़्वाब अहिड़ो बि हूंदो आहे जंहिं लाइ पिणु माण्हू चाहींदो आहे त काश इहो सभु कुझु हक़ीक़त ई हुजे। इहो हादिसो बि ईअं ई हो। पहिरीं मूं चाहियो हो त काश इहो को ख़्वाब हुजे, पर बाद में शिद्दत सां चाहियुमि त काश इहो को ख़्वाब न पर हक़ीक़त ई हुजे। हा, आसमान ख़्वाब ज़मीन हक़ीक़त जे विच में ख़िला आहे। माण्हू ख़यालनि जे ख़िला में उॾामंदो रहे थो। उन पल जीअं ई पंहिंजे कमरे में ॿीहर दाख़िल थियुसि त ख़यालनि जी ख़िला में उॾामंदो रहिजी वियुसि। मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजी ॾोर कंहिंजे हथनि में हुई, पर जंहिंजे बि हथनि में हुई उन पहिरीं त मूंखे घणो उॾायो ऐं ख़्वाब सां मिलायो, पर पोइ हिकदमि ज़मीन सां मिलाए हक़ीक़त जो अहसासु ॾियारियो। हक़ीक़त जो उहो अहसासु अॼु बि मूंखे हैरान करे छॾींदो आहे। हूअं बि हक़ीक़तूं ई माण्हूअ खे हैरान करे छॾींदियूं आहिनि, जॾहिं त ख़्वाब सिर्फ़ु परेशान ई कंदा आहिनि। अकेले वेठे माज़ीअ में दफ़न थी वियल माण्हुनि खे संभाले रहियो हुउसि ऐं सिगरेट बि पी रहियो हुउसि। उन पल सिगरेट तू खाए हिकु अहिड़े माण्हूअ मुतलिक़ सोचणु लॻोसि जेको अधु महफ़िल मां उथी हलियो वियो हुजे ऐं संदसि ख़्याल सॼी महफ़िल खे गुस्सो बणाए छॾियो हुजे। ऐं पोइ उन घड़ीअ ई मूंखे हिकु अहिड़ी औरत जो तसवुरु आयो जेका राति जो आसमान में टिमकंदड़ कंहिं तारे खे ॾिसंदे पंहिंजे पुट खे ॿुधाए थी त उहो जेको तारो ॾिसी पियो न, इहो तुंहिंजो पीउ आहे। न चाहींदे बि उन औरत जी अकेलाईअ खे महसूस करे उदास थी वियो हुउसि। सिगरेट जे धुएं खां उदासी घणी गहरी हुई। ईअं उन ॾींहुं केतिरनि ई माण्हुनि मुतलिक़ सोचियो हुउमि ऐं केतिरा ई सिगरेट पीता हुयुमि। हर माण्हू मूंखे सिगरेट जीअं महसूस थियो हो, दुखंदड़, दुखी दुखी मुकम्मल सड़ी वेंदड़ ऐं सड़ी सड़ी फना थी वेंदड़। माण्हूअ जो किरदारु सिगरेट जे फिल्टर जी आहे जेको बाक़ी रहिजी वेंदो आहे। माण्हू अखियुनि वसीले दिलि में मुंतक़िल थींदा आहिनि ऐं पोइ दिमाग़ में रहणु लॻंदा आहिनि। संदन दिमाग़ में रहणु कॾहिं त मूंखे बेहद परेशान कंदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण को टीन जो दॿो कंहिं दीवाने जे हथ में आहे ऐं उन में कुझु ठिकरियूं आहिनि। उहो दीवानो उन दॿे खे लोॾींदो रहे थो ऐं लोॾे लोॾे टहिक ॾेई नचंदो बि रहे थो। उन्हनि ठिकरियुनि जे ठड़कण जो आवाज़ दरअसल दिमाग़ में माण्हुनि जो लुड़ हूंदो आहे जेको मूंखे चरियो करे छॾींदो आहे ऐं मां पंहिंजे कननि ते हथ ॾेई रड़ियूं करणु लॻंदो आहियां। पर कॾहिं त ईअं लॻंदो आहे ॼण मां समुंड जो को सुनसान साहिल आहियां जिते कंहिं पल को पखी भटकी ईंदो आहे ऐं पोइ वरी वापसि पंहिंजे ॾेह ॾांहुं उॾामी हलियो वेंदो आहे। उन ॾींहुं बि मूं पाण खे समुंड जे कंहिं सुनसान साहिल ते महसूस कयो हो ऐं पोइ जॾहिं वापसि पंहिंजे कमरे में आयो हुउसि त खेसि ॾिसी
हैरान थी वियो हुउसि। मुंहिंजे कमरे में हिकु अजनबी माण्हू मौजूदु हो। हू मुंहिंजे कमरे में ईअं लॻी रहियो हो ॼण इहो कमरो हुजे ई हिन जो, जिथे हू सालनि खां पंहिंजे पाण सां रही रहियो हुजे। पहिरीं नज़र में त मां खेसि सुञाणे न सघियोसि, पर पोइ लॻो त हू बिल्कुलु मुंहिंजे पीउ जहिड़ो हो। हुनजी उमिरि बि उन जेतिरी ई हुई। संदसि पूरो पुनो कद, वेकरो सीनो ऐं गोल निराड़ बाबा सां घणी मुशाबियत त रखंदड़ हो, पर हू मुंहिंजो पीउ न हो। मूं खेसि ॿीहर गौर सां ॾिठो, बल्कि मां त खेसि मुसलसल घूरे रहियो हुउसि, ईअं जीअं सालनि खां पोइ पंहिंजो महबूब कंहिं जाइ ते नज़र अची वञे। ऐं माण्हू खेसि अजनबी थी ॾिसंदो रहे। ॿी नज़र में हू मूंखे कुझु पंहिंजे पाण जहिड़ो लॻो। हर माण्हूअ खे पंहिंजो पाण पहिरीं नज़र में पाण जहिड़ो अलाए छो न आहे लॻंदो। हू मूंसां ॻाल्हाइण लॻो हो। हुन उदासीअ मां चयो, को बि माण्हू मुकमल न आहे। हर माण्हूअ जे अंदरि हिकु ख़ाल आहे। उहो ख़ाल उहो माण्हू ई अची भरींदो आहे जंहिंसां असां मुहबत कंदा आहियूं। ईअं बिल्कुलु बि न आहे। मूं महसूसु कयो आहे त माण्हू मुहबत करण खां पोइ बि उदास, ओपरो ऐं विञायलु रहंदो आहे, ऐं संदसि अंदरि मौजूदु ख़ाल ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो आहे, वधी वधी गहरो थी हिकु वॾी खाईअ में बदिलजी वेंदो आहे। ऐं पोइ कंहिं बि वक़्तु माण्हू उन खाईअ में किरी पवंदो आहे, जितां निकिरी सघणु घणे हद ताईं नामुमकिन थी वेंदो आहे। पर जे माण्हूअ खे पंहिंजो पाण मिली वियो त अंदर जो ख़ौफ़नाक ख़ाल भरिजी वेंदो आहे ऐं माण्हू मुकमल थी वेंदो आहे। मूंखे संदसि ॻाल्हि घणी अजीब न लॻी हुई, पर संदसि ॻाल्हि ॿुधण खां पोइ सोचियो हुउमि त जेकॾहिं माण्हू मुकमल थी वेंदो आहे त मरी वेंदो आहे, या केॾी न फज़ूल ॻाल्हि आहे। शायदि माण्हू जी ज़िंदगी शुरू ई उतां खां थींदी आहे जितां खां माण्हू मुकमल थींदो आहे। हुन वरी ॻाल्हाइण शुरू कयो। माण्हुनि सां मिलण जा केतिरा ई इत्तफ़ाक़ थींदा आहिनि, पर पाण सां मिलण जो हिकु अहम इत्तफ़ाक़ इहो आहे त अव्हां जे अंदर जी ख़ुशबू अव्हां खे पाण ॾांहुं छिके। हर माण्हूअ जे अंदरि हिकु ख़ुशबूदार ॿूटे जो ॿिज मौजूदु हूंदो आहे। अव्हां उन खे पाणी ॾियो, उहो ॿिज फुटणु शुरू थी वेंदो ऐं जल्द ई हिकु वॾे ॿूटे जी सूरत इख़्तियार करे वठंदो। उन खे पाणी ॾींदा वेंदा उहो वधंदो वेंदो। उन जी ख़ुशबू अव्हां खे मुअत्तिर करे मदहोश बणाए छॾींदी ऐं जॾहिं अव्हां पंहिंजे अंदर जी ख़ुशबू में मुकमल वासिजी वेंदा त अव्हां जी पंहिंजे पाण सां मुलाक़ात थी वेंदी। संदसि गुफ़्तगू फ़िक्र अंगेज़ हुई। उहो अजनबी मूंखे फ़लसफ़ी लॻो हो, अहिड़ो फ़लसफ़ी जेको पंहिंजुनि सोचुनि में मूं जहिड़ो ई हो, पर माना मुंहिंजो मरी वियल पुटु हुजे। हू मूंसां पुट वारे लहजे में ॻाल्हाइण लॻो हो। जेकॾहिं अंदर में मौजूदु उन ॿिज खे पाणी ॾियण सां उहो उसरे न पियो त अव्हां खे सम्झणु घुरिजे त अव्हां पंहिंजे अंदर जी ज़मीन खे बंजर बणाए चुका आहियो ऐं बंजर ज़मीन ते बारिशुनि खां सवाइ के बि सलाह उसरी न आहिनि सघंदा। संदसि ॻाल्हि ॿुधी मूं महसूसु कयो त बारिश मां संदसि मुराद मुहबत आहे। ऐं मुड़ी पंहिंजे माज़ीअ ॾांहुं ॾिठो हुयुमि, जिते केतिरनि ई सालनि खां बारिश न वठी हुई ऐं मन जी धरती सुकी ठोठ थी चुकी हुई। मूं हिकदमि ॾांहुं सुञाणियो। मुंहिंजी अखियुनि में मुकमल तरह सां फना थी वञण जो उल्को हो। हुन मुंहिंजी अखियुनि में ॾिसंदे चयो, हाणे अव्हां खे यकीन थी वञणु घुरिजे त अव्हां पंहिंजे अंदर जे उन ॿिज खे मुकमल साड़े चुका आहियो, यानी अव्हां पंहिंजो पाण जो क़त्ल करे चुका आहियो। हुन घड़ी छिरकी ॾांहुं ॾिठुमि। हू पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी साह खणी रहियो हो ऐं मुंहिंजे हथ में सिगरेट मुकमल सड़ी चुको हो, जंहिंजो फिल्टर बाक़ी रहिजी वियो हो। ऐं मां साॻी कुर्सीअ ते वेठे माण्हुनि जे बारे में सोचे रहियो